सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों तव्हां मां मेमोरी कार्ड त सभिनी वरिता हूंदा, पर छा तव्हां इहो ॼाणो था त कहिड़ो मेमोरी कार्ड सभिनी खां बेस्ट आहे ऐं हिकु ई साइज़ या कार्ड असांखे महांगा ऐं सांगा छो था मिलनि। त हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां महबूब उमर जो। ईअं चओ त शुरूआत कयूं। दोस्तों जॾहिं तव्हां मार्केट वेंदा हूंदा मेमोरी कार्ड वठण जे लाइ, त तव्हांखे बसि साइज़ ई यादि हूंदी आहे त मूंखे बसि 32 GB जो कार्ड वठिणो आहे। ठीकु आहे, 32 GB जो तव्हां कार्ड वठो था दुकानदार खे, या तव्हां ऑनलाइन ते सर्च कयो था 32 GB मेमोरी कार्ड, त तव्हांजे साम्हूं केतिरा ई मेमोरी कार्ड अचनि था ऐं सभिनी जी साइज़ 32 GB आहे ऐं सभिनी जी प्राइस चेंज आहे। हर कंहिंजो मुल्ह चेंज आहे। छा आहे मसलो? जो हिकिड़ो बि 32 GB जो कार्ड आहे, ॿियो बि 32 GB जो कार्ड आहे, पर हू आहे 600 रुपये जो, ही आहे 1200 रुपये जो। मसलो छा आहे? दोस्तों सभ खां पहिरीं त असां ॻाल्हाईंदासीं टाइप्स जे बारे में। मेमोरी कार्ड जूं कुझु टाइप्स हूंदियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त SDSC ऐं SDHC, SDXC, SDUC। UC त अञा ताईं आई कोन दुनिया में, पर ईंदो ज़रूरु ईंदो, कॾहिं थो अचे, ईंदो सही। बाक़ी SDSC कार्ड आहे सिक्योर डिजिटल स्टैंडर्ड कैपेसिटी। इन कार्ड जी जेकी साइज़ हूंदी आहे उहा हूंदी आहे घटि में घटि 2 GB ऐं वधि में वधि 4 GB ताईं। ऐं हीअ कार्ड तव्हांखे सस्तो मिली वेंदो, छो जो हुन जा क्लासिस तमामु घटि हूंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ असां ॻाल्हाईंदासीं SDHC जे बारे में। इहो आहे सिक्योर डिजिटल हाई कैपेसिटी कार्ड। इन जी साइज़ हूंदी आहे तक़रीबन 4 GB खां वठी 32 GB ताईं। हीअ कार्ड तव्हांखे सस्तो मिली वेंदो, तमामु सस्तो मिली वेंदो। ऐं उनखां पोइ जेको SDXC कार्ड मिले थो, उहो मिलंदो आहे तव्हांखे 2 GB खां वठी 2 TB ताईं, मतिलबु 2000 GB खां वधीक, 2048 GB। सही आहे। हीअ कार्ड जेको आहे इहो तव्हांखे महांगो मिलंदो। हिन जो मतिलबु त हीअ कार्ड, हिन जा क्लासिस वॾा हूंदा आहिनि। हाणे असां ॻाल्हाईंदासीं क्लास जे बारे में। त क्लास आहे छा? मथो खाई वियो आहे क्लास असल में मेमोरी कार्ड जेको आहे SD कार्ड, उहो क्लास 2 खां वठी क्लास 10 ताईं जो आहे क्लासिस ईंदा आहिनि मेमोरी कार्ड में। ही 2 क्लास जो कार्ड आहे। ही कार्ड जेको आहे सो क्लास 4 जो आहे, ही क्लास 6 जो आहे, ही क्लास 10 जो आहे। इहे क्लासिस हूंदा आहिनि। हाणे मसलो छा आहे? जो 2 क्लास वारो जेको कार्ड आहे, उनजी जेका वधि में वधि स्पीड हूंदी आहे उहा हूंदी आहे 2 MB/s। ऐं जेको 4 जो क्लास जंहिंजो आहे उनजी स्पीड जेकी हूंदी आहे उहा आहे 4 MB/s। ऐं जंहिंजो क्लास 6 आहे त उनजी स्पीड आहे 6 MB/s। ऐं जंहिंजो क्लास 10 आहे उनजी स्पीड आहे, तव्हां सम्झी सघो था, 10 MB/s। इहा हूंदी आहे राइट स्पीड। हाणे घणा माण्हू छा कंदा आहिनि, 2 MBPS वारो कार्ड यानी 2 क्लास वारो कार्ड कंप्यूटर में लॻो पियो आहे, वॾा ज़ोर ॾींदा यार इहे स्लो आहे, असांजो कंप्यूटर स्लो आहे, असांजो छा चवंदा आहिनि SD कार्ड स्लो आहे। न बाबा, पहिरीं ॻाल्हि त तव्हां जेको जेक इस्तेमालु कयो था, जेके जेकी चवंदा आहिनि, जेको आहे कार्ड रीडर, उहो स्लो हूंदो आहे। उहो केतिरी स्पीड सपोर्ट करे थो, उनखां पोइ तव्हांखे मेमोरी कार्ड ॾिसणो आहे त केतिरी स्पीड सपोर्ट करे थो। ऐं उनखां पोइ तव्हांजो कंप्यूटर जेको आहे उन में जेकॾहिं SSD आहे त अञा कुझु फास्ट हूंदो। जेकॾहिं HHD आहे त वधि में वधि 50 MB/s, पर ॾींदो 50 MB/s। हुनजी राइट स्पीड हूंदी आहे, रीड स्पीड कोन हूंदी आहे। अच्छा, उनखां पोइ टी जेकी शइ हूंदी आहे SD कार्ड जे बारे में, जेको तव्हांखे मुख़्तलिफ़ SD कार्ड हूंदे, U1 U3 लिखियलु हूंदा। U1 U3 आहे छा? U1 U3 तव्हांखे उहे कार्ड जेके मतिलबु तमामु हाई स्पीड आहिनि। U1 तव्हांखे उहा स्पीड ॾींदो जेका 10 MB/s जी रीड ऐं राइट जी स्पीड हूंदी। ऐं U3 30 MB/s। ऐं उनखां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि लिखियलु हूंदो आहे V1 ऐं V10 V50 V30। इहो छा हूंदो आहे? इहा हूंदी आहे वीडियो स्पीड। जेकॾहिं तव्हांखे 4K वीडियो रिकॉर्ड करिणो आहे त घटि में घटि तव्हां वटि क्लास 10 जो मेमोरी कार्ड हुजे ऐं उनखां पोइ V10 हुजे। मतिलबु वीडियो फ्रेम जेको आहे, मतिलबु उहो जेकॾहिं 4K में तव्हां रिकॉर्डिंग करे रहिया आहियो त तव्हां खां वटि जेकी घटि में घटि 10 फ्रेमनि जो वीडियो, मतिलबु 60 फ्रेम
1 सेकंड में 1 सेकंड जो वीडियो जेको आहे उहो तव्हांजो ईअं थींदो तक़रीबन 30 MB जो ऐं 10 फ्रेमनि जो वीडियो जेको आहे उहो तव्हांजो ईअं बीहंदो 5 MB जो त V10 जेको आहे उहो तव्हांखे उन ताईं सपोर्ट ॾींदो सही आहे SD कार्ड जो जेको V10 वारो वर्जन आहे उहो तव्हांखे 4K वीडियो रिकॉर्ड करण में मदद कंदो ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ लिखियलु हूंदी आहे A1 A3 वग़ैरह वग़ैरह इहो कार्ड ते लिखियलु हूंदो आहे इहो हूंदो आहे एप्लीकेशन परफॉर्मेंस उहो मतिलबु त तव्हां जेकॾहिं मेमोरी कार्ड वठो था पंहिंजी मोबाइल में लॻायो था तव्हांजी मोबाइल जी स्टोरेज फुल आहे ऐं तव्हां पंहिंजी एप्लीकेशन्स SD कार्ड में इंस्टॉल करणु चाहियो था पंहिंजे मेमोरी कार्ड में एप्लीकेशनूं या गेमूं हलाइणु चाहियो था त उन लाइ तव्हांखे वठिणो पवंदो A1 या A2 जो कार्ड A1 या A2 या A3 टे टाइप्स जा ईंदा आहिनि A1 जेको आहे उहो तव्हांखे तमामु सुठी स्पीड ॾींदो पर A3 जेकॾहिं तव्हां वटि को ज़्यादा ग्राफिक्स वारो मिसाल तौरु तव्हां वटि PUBG आहे PUBG इंस्टॉल आहे तव्हांजे SD कार्ड में ऐं उन में तव्हांखे हाई ग्राफिक्स खपनि था त तव्हां SD कार्ड A3 यूज़ कयो उहो छा आहे जो उहो तव्हांखे घटि में घटि 90 MB पर सेकंड जी रीड स्पीड ॾींदो SD कार्ड A3 एप्लीकेशन परफॉर्मेंस में सही आहे त हीअ बेसिक नॉलेज आहे SD कार्ड जे बारे में वधीक काफ़ी सारी ॼाण आहे पर असांखे हुन जे बारे में ख़बर कोन्हे ऐं तव्हांखे वरी बि रिकमेंड कंदुसि त तव्हां वञो इंटरनेट ते मेमोरी कार्ड जे बारे में रिसर्च करियो पूरी ॼाण रखो उन खां पोइ जॾहिं मेमोरी कार्ड वठणु वञो त घटि में घटि 10 क्लास जो मेमोरी कार्ड तव्हांखे वठिणो आहे ऐं हा असां वटि छा थींदो आहे पाकिस्तान में तव्हांखे कार्ड वठिणो आहे तव्हां मिली वेंदो धक सां सोनी जो कार्ड 200 रुपए में हा सोनी जो कार्ड निकोन जो आहे न यार सोनी जो आहे निकोन जो आहे हीअ त सैमसंग जो कार्ड आहे अधु हेॾो आहे अधु ब्लू आहे साओ आहे ऐं उन खां पोइ वरी असांखे त भाई हीअ जेको आहे सो हा टोशीबा जो कार्ड आहे हीअ किंगस्टन जो कार्ड आहे हीअ हुनजो आहे इहे सभु कंपनियूं असां वटि कार्ड विकिरो ई कोन थियूं कनि 2GB 4GB इहे सभु कंपनियूं हिते ठहियलु हूंदियूं आहिनि जुड़तूं हूंदियूं आहिनि चाइना जूं हूंदियूं आहिनि त तव्हां उन्हनि खां पासो कयो जेके ब्रांडेड कार्ड आहिनि उहे तव्हांखे मार्केट मां मिलंदा ऐं उहे तव्हांखे महांगा मिलंदा मिसाल तौरु हिकिड़े कार्ड जी तव्हां पैकिंग ॾिसो तव्हांखे कार्ड सां गॾु हिकिड़ो कार्ड रीडर मिलंदो एक्स्ट्रा कैमरा जे लाइ हिकिड़ो तव्हांखे उनजो जैक मिलंदो जंहिंमें तव्हां कार्ड लॻाए कैमरा में DSLR में बि रिकॉर्डिंग करे सघो था कार्ड खे यूज़ करे सघो था मोबाइल में बि करे सघो था उन खां अलावा कार्ड जी वारंटी बि हूंदी आहे साल 6 महीना त कोन साल जी वारंटी हूंदी आहे जेके ब्रांडेड कार्ड हूंदा आहिनि तव्हां उहे ई वठो ऐं ॿी ॻाल्हि हैरत थींदी आहे उन्हनि माण्हुनि ते जेके चवंदा आहिनि असांजे कार्ड में मालवेयर वायरस अलाए छा अची वियो यार मालवेयर वायरस कार्ड में अची कुझु कोन कंदो तव्हांजो कार्ड मां केॾां डेटा वञी कोन थी सघे हा तव्हांजे कंप्यूटर में कार्ड लॻायो हुन में जेकॾहिं वायरसिस आहिनि त तव्हांजे कार्ड में अची वेंदा ऐं वायरसिस मतिलबु उहे तव्हांजे कंहिं ऑपरेटिंग सिस्टम ते अटैक करे सघनि था मेमोरी ते अटैक करणु वायरसिस जो कमु न आहे वायरसिस छा कंदा आहिनि जो सिस्टम ते अटैक करे उतां खां डेटा चोराईंदा आहिनि डेटा डिलीट कंदा आहिनि कंहिंजो नुक़सानु कंदा आहिनि सही आहे मेमोरी कार्ड में कुझु फोल्डर ठही वेंदा आहिनि चाइना जा मेमोरी कार्ड अक्सर असां वठंदा आहियूं त उते चाइना में कुझु लिखियलु हूंदा आहिनि उहो उन्हनि जी स्टोरेज जो मसइलो आहे उनजी स्टोरेज में उतां खां ठहियल कुझु डायरेक्टरीज़ हूंदियूं आहिनि अवेलेबल जेके उते शो थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजी जेकी डायरेक्टरी असां हिते शेयर मिसाल तौरु असां हिकिड़ो फोल्डर ठाहियूं था SD कार्ड में जेको असां लिखूं था रिसीवर जे नाले सां ऐं उहो कार्ड पाण वटि कीअं सेव करे थो उहो त कार्ड खे ई ख़बर हूंदी न उहो कार्ड उनखे जेकॾहिं कंप्यूटर वारी लैंग्वेज में सेव करे थो त 0101 आहे पर हू चाइनीज़ लैंग्वेज में उनखे सेव कंदो आहे जेके चाइना जा मेमोरी कार्ड अचनि था उनखे चाइनीज़ लैंग्वेज में सेव करे रखंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं उहो डेटा रीड करण में उन में मसइलो थी वेंदो आहे त उहो सभु जी सभु डेटा तव्हांखे चाइना में नज़र ईंदी आहे ऐं कुझु बि डिलीट कोन थींदो एरर पिया ईंदा उनखे बहितरु रहंदो त उहो ठहंदो कोन उहो तव्हां कंहिं बि एंटीवायरस में लॻायो कॾहिं बि कोन ठहंदो उनखे सिर्फ़ु फॉर्मेट ई करे सघिजे थो ऐं हा उन मां डेटा कढो उन में डेटा कढी करे तव्हां ॿी जॻह ते स्टोर करियो उनखे को बि नुक़सानु कोन थींदो छो जो उहो वायरस हूंदो ई न आहे वायरस उहो हूंदो आहे जेको तव्हांजे फोल्डर खे चेंज करे छॾे तव्हांजे फोल्डर में ऑटोमेटिक शॉर्टकट्स आहिनि तव्हांजे फोल्डर खे ॿिया बि काफ़ी सारा नुक़सान थींदा आहिनि त उहो सभु वायरसिस हूंदा आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ तव्हांजे डेटा सां चुर पचार कनि
त ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो ऐं अॼु वीडियो छा ते हुजे उहो ज़रूरु ॿुधाइजो कमेंट में। सही आहे। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक कयो, उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जंहिंखे तव्हां इहे ॼाण ॾियणु चाहियो था। ऐं अॼु वीडियो जो ज़रूरु इंतज़ारु कजो। ऐं मिलंदुसि तव्हां सां हिकु ॿी धमाकेदार वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।